आज़ाद मेंबर्स वटि अक्सरियत आहे त साबित कनि असां अपोज़िशन में विहण लाइ तयार आहियूं। चूंडुनि में हिक ॿिए जो मुक़ाबिलो कयो, हाणे गुरबत ऐं महांगाईअ जो मुक़ाबिलो करणो आहे। नून लीग सदर ऐं अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हिक सूबे में नॉन स्टेट एक्टर्स माण्हुनि खे वोटी कास्ट करणु न ॾिनो। मर्कज़ में नून लीग सभ खां वॾी पार्टी तौरु साम्हूं आई आहे। ॿियो नंबर पीपल्स पार्टीअ जो आहे। क़ौमी असेंबली में असां वटि 80 मेंबर्स मौजूदु आहिनि। पंजाब में वाज़े अक्सरियत आहे। हुकूमत ठाहिण लाइ मुशावरत जारी आहे। मर्कज़ में हुकूमत केरु ठाहींदो, पीपल्स पार्टी ऐं नून लीग अञा ताईं फ़ैसिलो करे न सघियूं। पीपल्स पार्टी जी मर्कज़ी कमेटीअ जो इजलास ॿिए ॾींहुं बि जारी। मर्कज़, सिंध ऐं बलोचिस्तान में हुकूमत साज़ी वारनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। नवाज़ शरीफ़ जी सदारत हेठि नून लीग जो अहम इजलास बि अॼु थींदो। वज़ीर आज़म जे नाले ऐं सियासी जमातनि सां इतिहाद वारनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। JUI जे मजलिस शोरा जो इजलास बि अॼु इस्लामाबाद में थींदो। PTI अली अमीन गंडापुर खे KP लाइ वॾो वज़ीर नामज़द करे छॾियो। PTI बानी अली अमीन गंडापुर जे नाले जी मंज़ूरी ॾिनी। PTI बानी चयो आहे त हुकूमत साज़ी बाबति नून लीग, पीपल्स पार्टी ऐं MQM सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। KP जी वॾी वज़ारत लाइ अली अमीन गंडापुर पार्टीअ जो उमेदवार हूंदो। बैरिस्टर गौहर चयो आहे त अवाम वॾो मैंडेट ॾिनो आहे। असांजो मैंडेट चोरी कयो वियो। नंढियुनि पार्टियुनि सां गॾिजी वफ़ाक़ में हुकूमत ठाहींदासीं। पीर पागारे खे GDA इस्तेमालु कयो। लॻे थो पीर पागारे खे दोस्तनि इस्तेमालु कयो आहे। शायदि पीर साहब खे दोस्तनि में को आसरो हो। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त 5 साल जी हुकूमत जो हिसाब ॾियण लाइ तयारु आहियां। पीर पागारे जी ॻाल्हियुनि ते अफ़सोस आहे। खुर्शीद शाह चयो आहे त नवाज़ शरीफ़ जी कामयाबी ते सवालिया निशान लॻल आहिनि। नून लीग पारां शहबाज शरीफ़ या अयाज़ सादिक वज़ीर आज़म लाइ साम्हूं अचनि त बहितर थींदो। बलोचिस्तान में मुबैना धांधलीअ ख़िलाफ़ 4 जमायती इतिहाद जी सॾ ते कोयटा समेत सूबे जे अक्सर शहरनि में शटरबंद हड़ताल। पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी, नेशनल पार्टी, BNP ऐं हज़ारा डेमोक्रेटिक पार्टी जी सॾ ते सूबे में आम चूंडुनि दौरान थियल मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। आम चूंडुनि में थियल मुबैना धांधलीअ ख़िलाफ़ JUI जा सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरणा। शिकारपुर, उमरकोट, सखर, कंदकोट, पनवाकिल, कशमोर, ठठो, रतोदेरो, डोकरी, घोड़ाबारी ऐं ॿियनि शहरनि में JUI कारकुननि पारां धरणा हया विया। उबावड़ो, मोरो, हाला, फैज़गंज, पिथोरो ऐं मेहड़ में बि एहतिजाज। अॻवान जो चवणु आहे त सिंध में आम चूंडुनि दौरान वॾी धांधली थी आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। PTI चूंड नतीजा क़बूल करे फ़ौज ऐं अदलिया खे बदनाम न कयो वञे। सदर एक्स सर्विसमैन सोसाइटी रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल अब्दुल क़यूम चयो आहे त नतीजनि ते कंहिंखे ख़दशा आहिनि त लाॻापियल फ़ॉर्म सां राब्तो कयो वञे। असां पाकिस्तान जा हमदर्द आहियूं। पाक फ़ौज जा जवान रोज़ाने मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। इल्ज़ाम बंदि थियणु घुरिजनि। इस्लामाबाद हाई कोर्ट ईंदड़ सूमर ते निगरान वज़ीर आज़म खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। बलोच शागिर्दनि जी बाज़ियाबी बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत पारां असिस्टेंट अटॉर्नी जनरल जी ॿुधणी मुलतवी करण जी इस्तदा रद्द। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी रिमार्क्स ॾींदे चयो त शहरनि खे गाइब करण ते मौत जी सज़ा ॾियणु घुरिजे हा। 2-4 मौत जूं सज़ाऊं मिलंदियूं त मामला पाणी दुरुस्त थी वेंदा। असां निगरान वज़ीर आज़म खे 19 फ़रवरी ते तलब करे रहिया आहियूं। बाद में चूंडियल वज़ीर आज़म खे बि तलब कंदासीं। अंग्रेज़नि जो दौरु ख़त्म थी वियो। हाणे सर न करियो। ग़ुलामीअ जूं ज़ंजीरूं टोड़े छॾियो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा रिमार्क्स। चीफ जस्टिस अक़लियतुनि जे हक़नि बाबति केस जी ॿुधणी कंदे हिदायत कई त अक़लियतुनि जी समूरनि इबादतगाहनि जा तफ़सील तस्वीरनि समेत वेबसाइट ते जारी कया वञनि। गुरुद्वारा ऐं मंदर अक़लियतुनि ऐं अवाम जी मिल्कियत आहिनि। समूरियूं ज़मीनूं हड़प कयूं पियूं वञनि, जंहिं सबबि हक़ीक़तूं लिकायूं पियूं वञनि। पहिरियां अदालत ते चढ़ाई कई वञे थी, पोइ जज खे सवाल बि पुछण नथा ॾिना वञनि। चीफ जस्टिस ऐं वकील इकराम चौधरी में सख़्त जुमलनि जी ॾे वठि, ॿुधणी मुलतवी।
खैरपुर नाथन शाह में पीपल्स पार्टी जो चूंडियल MPA अब्दुल अज़ीज़ जोड़े जो लाडाणो करे वियो। PS 80 खैरपुर नाथन शाह ता चूंडियल MPA अब्दुल अज़ीज़ जोड़े जो कैंसर विगे कराची की खानगी अस्पताल में दम दिनों। अब्दुल अज़ीज़ जोड़े जो 3 भेरा सूबाई असेंबली जो मेंबर भी रही चुको। सिंध हाई कोर्ट रानीपुर में मुबैना तौर गुम थियल निगरी सना गुरामाणी के बाज़ाइब कराने जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत पारां नामज़द जवाबदार सोहेल शाह जी पेश न थियण ते कावड़ जो इज़हार शौकास नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट सखर बेच में रानीपुर की पीरानी हवेली में गुम थियल निगरी सना गुरामाणी की गुमशदगी वरी केस की ॿुधणी थी। अदालत SSP खैरपुर के निगरी के 5 मार्च ताईं बाज़ाइब कराए पेश करण जो हुक्म ॿुधणी मुलतवी। पाकिस्तान सुपर लीग की 9 एडिशन की ट्रॉफी जो नुमाओ। PCB चेयरमैन मोहसिन नकवी समेत फ्रेंचाइज की मालिकन की शिरकत। पाकिस्तान सुपर लीग की शुरुआत 17 फरवरी ते लाहौर कलंदर्स और मुल्तान सुल्तान्स विच में मैच सां थींदी। मैच लाहौर की कज़ाफ़ी स्टेडियम में खेड़ी वेंदी।